मोरो मां जानी जुमाणी जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे दादू रोड ते फूड इंतज़ामिया सेठ बशीर अहमद सिहड़ जी पेड़ी ते पुलिस नफ़री सां कार्रवाई। फूड इंतज़ामिया जे मुसलसिल नाजाइज़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ पेड़ी ते मौजूदु मालिक ऐं मुलाज़िमनि पारां पेट्रोल हारे बाहि ॾियण जी कोशिश, मौजूदु माण्हुनि बचाए वरितो। पेड़ी ते कार्रवाई दौरान असिस्टेंट कमिश्नर मोरो नईम बिस्तड़ो पिणु मौजूदु हो, जंहिंजे अॻियां पिणु कारोबार कंदड़ दाहूं शिकायतूं कयूं। फूड इंतज़ामिया जी DFC नुशरत रोज़ नियाज़ आरिजो पारां सेठ बशीर अहमद सिहड़ सां मुंहुं मारी गुथा अल्फाज़ ॻाल्हाइण ते सख़्त एहतजाज कयो वियो। सेठ बशीर अहमद सिहड़ जो चवणु आहे त फूड इंतज़ामिया जेका कणिक खणे थी उहा सरकारी गोदाम ते रखण खां पोइ उन जी पेमेंट बि नथी कई वञे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त कुझु ॾींहंनि अॻु हिन फ्लोर मिल ते छापो हयो वियो, जिते 8000 कणिक जूं बोरियूं पयूं हुयूं। उतां कुझु कणिक खणण बैदि लखे रुपया रिश्वत जी ॾेती लेती करण खां बाद ख़ामोश थी विया। हाणे वरी कुझु वापारियुनि एजाज़ खोराई, आशिक़ सोलंकी ऐं शान पंजाबी जी चुठ ते असांखे परेशान कयो पियो वञे ऐं बार बार हिरासा करे रहिया आहिनि। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त फूड खाते जे DFC नियाज़ आरिजो शौकत आराई दोस्त इंस्पेक्टर मुबीन उनड़ कुझु वापारियुनि सां मिली भगत करे रिश्वत जी घुर करे रहिया आहिनि।